खालिद बिन मअदान रज़ी अल्लाहु तआला अन्हु ताबई सगोरवा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबिन खां हदीस पाक रिवायत तो फरमाए चवे तो महबूब जे सहाबिन मुझे महबूब के चयो अखबिरना अन नफ्सिका या रसूल अल्लाह तमा पंहिंजी ज़ात जे बारे में पाण कुझु असां खे ॿुधायो। पुछन सहाबी बिया ऐं पुछन मुस्तफ़ा खां बिया या रसूल अल्लाह अखबिरना अन नफ्सिका या रसूल अल्लाह असां खे पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो कुझु बयान फरमायो। अल्लाह जे हबीब फरमायो नान हाउ ॿुधायां थो। सरकार फरमायो महबूब फरमायो इन्नी अब्दुल्लाह व मकतूबुन फी उम्मिल किताब खातमुन नबिय्यीन व इन्न आदम लमुजदिलुन फी तीनतिही अन दावतु अबी इब्राहीम व बुशरा ईसा अलैहि सलाम व रअत उम्मी हीना हमलत बी अन्नहु खरज मिन्हा नूर अदाअ लहु कुसूर शाम वस्तुरदिअतु फी बनी साद इब्न बकर फबैना अना फी बहमिन लआ अतानी रजुलान अलैहिमा सियाबुन बीदुन माहुमा तस्तुम मिन ज़हबिन ममलूउन सल्जा फअदजआनी फशक्का क़ल्बी व बतनी व गसलाहु बिदा الثلج حتى إذا أنقياه رداه كما كان ثم قال أحدهما لصاحبه زنه بعشرة من أمته فوزنني بعشرة فوزنتهم ثم قال زنه بمئة من أمته فوزنني بمئة فوزنتهم ثم قال زنه بألف من أمته فوزنني بألف فوزنتهم فقال داه عنك فلو وزنته بأمته لوزنهم सबजो सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह। हाणे इन जो तर्जुमो ॿुधंदो हलजां। जेकर हिक बि ॻाल्हि मीलाद खां ॿाहिरि हुजे हिक बि ॻाल्हि उहा हुजे जेका मीलाद में असां बयान न कंदा हुजूं त पोइ यार तूं फ़क़ीर सिकंदरीअ खां ॾंढ 10 रुपया अची शाहपुर मां न वठिजां। मां तोखे पंहिंजो हिते ज़ामिन ॾेयूं थो वञा उन ज़ामिन खां भले तूं 10 रुपया वठी करे पंहिंजो ईज़ी लोड वञी करे कराइजां पंहिंजो मोबाइल भराइजां। पर ॿुध त सही असहाबन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह पंहिंजे बारे में ॿुधायो। महबूब फरमायो हा मां अल्लाह जो ख़ासि बानो आहियां ऐं लोहे महफूज़ में मुंहिंजी नबूवत तॾहिं लिखियल हुई जॾहिं अञा आदम बि कोन पैदा थियो। बाबू पाण था फरमाए हाणे शुरू थी वियो मीलाद ॻाल्हि शुरू थी वई। इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो ख़ासि बानो आहियां वइन्नी मक्तूबुन फी उम्मिल किताब मां लोहे महफूज़ में मुंहिंजी नबूवत ख़ातमुन नबिय्यीन हुजण लिखियल हो अञा आदम जी मिट्टी ॻोहिजे पई। पोइ महबूब फरमायो मां पंहिंजे ॾाॾे हज़रत इब्राहीम जी दुआ बि आहियां। यादि आले न काबो जोड़े बस कई मज़ूरी घुरंदो आहे मौला रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। मुंहिंजा ख़ालिक ही असांजी ख़िदमत क़बूल फरमाइजांइ। पर मौला हाणे कुझु घुराए थो उहो त अता फरमाए। चओ इब्राहीम हज़रत इब्राहीम अर्ज़ु कयो मौला उहो नबी जे नबी कारणी ही कुल्ल काइनात ख़ल्क़ी अथई मुंहिंजा ख़ालिक महिरबानी करे उहो मुंहिंजे ख़ानदान मां पैदा फरमाइजांइ। ओ या दुआ कुरान पाक में मौजूद आहे। मुंहिंजे महबूब अकरम इरशाद फरमायो मां पंहिंजे ॾाॾे जी दुआ आहियां ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आहियां। कुरान पाक में अल्लाह ताला इहा ॻाल्हि इरशाद फरमाई आहे व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन यअती मिन बाद इस्मुहु अहमद। मुस्तफ़ा करीम फरमायो त मां पंहिंजे ॾाॾे इब्राहीम जी बि दुआ आहियां ऐं हज़रत ईसा जी बि बिशारत आहियां। हलंदी थी अचे ॻाल्हि अॻिते ॿुध मीलाद ऐं महबूब इरशाद फरमायो मां पंहिंजी अमड़ आमिना जो उहो ख्वाब आहियां जेको अमड़ मुंहिंजी आमिना ॾिठो हुयो जॾहिं मुंहिंजी विलादत थी त मुंहिंजी विलादत महल शाम जूं माड़ियूं बि रोशन थियूं। मुंहिंजे अमड़ मके पाक में वेठे करे उन्हनि शाम जी माड़ियुनि खे ॾिठो।
महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इरशाद फरमायो। हाणे अॻिते महबूब छा इरशाद फरमायो? महबूब फरमायो वस्तुर देअतो। हाणे महबूब जो माना पहिरें खिलकत दर्जा समझ जा। पहिरें खिलकत आदम पैदा कोन थियो आहे, नूर मुंहिंजो मौजूद, वरी इब्राहिम जी दुआ, ईसा जी बिशारत, हाणे अमड़ वटि नूर अची वियो। हाणे अमड़ जो ख्वाब, हाणे विलादत थी वई। महबूब फरमायो पोइ मां खीर पीअण जे लाइ, परवरिश जे लाइ मूंखे वठी विया बनु साद बिन बकर में। ॻाल्हि ॿुधजां, आख़िरी सिटूं थो ॿुधायां। हाणे महबूब फरमायो हिकिड़े ॾिहाड़े ते फबैना अन फी बहमिन लना। पोइ हिकिड़े ॾिहाड़े ते इन बनु साद बिन बकर में मां अम्मा हलीमा जे बकरिन सां गॾु बीठो हुउसि त अतानी रजुलान अलैहिमा सियाबुन बीदुन। उते ॿ माण्हू आया पर ॿिन्हीअ खे अछा कपिड़ा पातल हा ऐं उन्हनि सां हिकिड़ो तश्त साण हो जेको सोन जो हो ऐं उन में बर्फ़ वांगुरु थधो पाणी पयल हुयो। फ़अदजहानी, पोइ उन्हनि मूंखे लेटायो, सुम्हारियो। महबूब फरमायो पोइ मां सुतुसि। पोइ उन्हनि मुंहिंजो सीनो चीरियो। पोइ सीनो चीरे करे मुंहिंजे दिलि मुबारक खे ॿाहिरि कढियो। हेॾां तवजो कजां। महबूब फरमायो मुंहिंजे दिलि खे ॿाहिरि कढियऊं। पोइ उहो जेको तस्त हो, उहो जेको प्यालो हो, बेमिसाल उन में पाणी आहे, उन में मुंहिंजी दिलि मुबारक रखियऊं। हाणे महबूब खे बेहोशी कोन्हे, महबूब ॾिसे पियो, ॿुधाए पियो। हबीब फरमाईंदा त उहो विधऊं, पोइ उनखे धोतऊं। इहो धोतऊं छो? धोतऊं जो उन पाणीअ खे महबूब जे दिलि जी बरकत ॾियणी हुई। उन पाणीअ खे बरकत ॾियणी, न त पाणीअ में कहिड़ी ताक़त आहे जो महबूब जी दिलि धोए। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि मुबारक जी बरकत उन पाणीअ खे मिलणी हुई। पोइ मुंहिंजे दिलि मुबारक खे धोतऊं। हत्ता इज़ा अल्क़याहु रद्दाहु कमा कान। जेॾी महिल इन कम खां वांदा थिया, उन पाणीअ खे शरफ़ बख़्शियऊं। उन शरफ़ बख़्शण खां पोइ मुंहिंजी दिलि खे साॻो वरी उन पंहिंजी जॻह ते रखियऊं। हाणे हिकिड़ो ॿिए खे पियो चवे, ओ सुन्नी हथ मथे करे चओ या रसूल अल्लाह। चओ ज़ोर सां या रसूल अल्लाह। अञा ज़ोर सां चओ या रसूल अल्लाह। हाणे ॿुध ॻाल्हि, महबूब फरमायो जेॾी महिल हाणे मुंहिंजे सीने खे खातू, उनखे ट्रोपो ॾिनऊं, ट्रोपो ॾेई करे थी वियो। हाणे हिकु पियो ॿिए खे चवे त हिन जी उम्मत मां, माना महबूब जी उम्मत मां 10 ॼणा ताराज़ीअ जे हिकिड़े पुड़ में रख ऐं ॿिए पासे हिन हबीब खे रखी तोर। सुभान अल्लाह। चे पोइ 10 ॼणनि खे हिकु पासे रखियऊं ऐं ॿिए पासे मां मुहम्मद करीम खे रखियऊं। महबूब फरमायो उहे घटि थी पिया, मां मुहम्मद करीम वधी वियुसि। त वरी ॿिए पंहिंजे साथीअ खे वरी ॿियो दफ़ो चयो, हदीस थो पढ़ाए, हे हदीस पाक जो किताब आहे। मुस्तफ़ा करीम पाण इरशाद फरमायो त हिकिड़े चयो उन साॻे पंहिंजे साथीअ खे, चई हाणे 100 रख, 100 ॼणनि सां तोरेसि। चई हिकु पुड़ में 100, ॿिए पासे मां। महबूब फरमायो फवज़नतुहुम, वरी मां उन्हनि 100 खां वधीक थी वियुसि। वरी हुन चयो पंहिंजे साथीअ खे ज़िनहु बिअल्फिन, चई 1000 सां तोरेसि। चई पोइ हिकु पासे 1000 रखियो। महबूब फरमायो फवज़नतुहुम, पोइ मां उन्हनि 1000 खां बि मथे थी वियुसि। हाणे हिकिड़ो ॿिए खे पियो चवे दअहु अन्क फलो वज़नतहु बिउम्मतिही लवज़नहुम। छॾे ॾे ख़बर त असांखे हुई, पर इन में हिकमत आहे। ईअं छो थियो? पर जेकॾहिं इन मुहम्मद मुस्तफ़ा खे रूए ज़मीन सां तोड़ींदे त बि मुस्तफ़ा करीम मथे थी वेंदो। मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस पाक बयान फरमाई। मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो, ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्त बाक़ी मीलाद छाखे चइबो आहे? इहो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजो मीलाद बयान फरमायो। अदा मीलाद इहो ई हूंदो आहे या के ॿिया सिंग थींदा? ॻाल्हाईंदो हलो।
अञा हिननि खे मां इन जे करे चयो न गंजनि खे दलील तव्हां हरगिज़ न ॾिजो हुननि खे ॻाल्हि सम्झ में ई कान ईंदी छो ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि ते ठपा हणी छॾिया